दोस्तों माजिद मक़सूद है यार दोस्तों आज अॼु असां प्रोग्राम करियो पिया सांगड़ में कुझु ॾाढो हिकिड़ो दिलि ख़राश वाक़ियो थियो आहे जिते कुझु माण्हुनि जो क़त्ल थियो आहे ज़मीननि जो तकरार आहे। अॼु असां ॿ गेस्ट पंहिंजे प्रोग्राम में घुराया आहिनि उन में असां वटि हिकिड़ो सिविल सोसाइटी जो दोस्त आहे ॿियो मुंहिंजो दोस्त इसाक सुमरो आहे। असां ॿिन्हिनि दोस्तनि खां जेको आहे सो कचहरी कंदासीं पर पहिरीं मां चाहींदोसां त असां हिन जी थोरी डिटेल वठी वठूं। सो मूंसां सांगड़ सां गॾु दोस्त मौजूदु आहे सिविल सोसाइटी सां तालुक़ु रखे थो मुंहिंजो दोस्त मजीद मगरियो साहब। मजीद साहब सभ खां पहिरीं तव्हांखे वेलकम था कयूं ऐं तव्हां काइंडली असांखे ॿुधायो इहो वाक़ियो कीअं थियो ऐं तव्हां हिन खे कहिड़े सां कीअं ॾिठो आहे। सर महिरबानी तव्हांजी हिन वाक़े जे मुतलिक़ हिकिड़ो डिस्कशन रखण जे लाइ। त तमामु आमिश हुआ तमामु सांगड़ जे तारीख़ जो जेको आहे हिकिड़ो अहम वाक़ियो आहे, तमामु ज़ालिमाना वाक़ियो आहे। असां हुनजी जेतिरी थी सघे मज़मत कयूं था ऐं हर माण्हू खे मज़मत करणु खपे। हर माण्हू हुन वाक़े सां मुतासिरनि सां बीठल आहे। असल में चोटियारी शहर जे बिल्कुलु वेझो हिकिड़ो शहर ॻोठ आहे पनीहल। जी सर। पुराणो नालो पनीहल आहे ऐं इहो ॻोठ जानी जूणेजे जे नाले सां मशहूरु आहे। तमामु पुराणो ॻोठ आहे, पाकिस्तान ठहिण खां पहिरीं जो मौजूदु आहे। ऐं उन जा वॾेरा असांजा ॻाल्हियूं कंदा त जंहिं माण्हूअ जे नाले सां ॻोठ आहे जानी जूणे जो, उहो मखदूमनि जो मुरीद हो, मखदूम तालिबुल मौला वारनि जो, मखदूम सरवर नूह जो। पर इलाइक़े में जमायत ऐं मखदूम नूह सरवर जा माइट जेके मुरीद हुआ उहे अहिड़े नमूने पाण में रहंदा त को फ़र्क़ु कोन हूंदो त ही मखदूमनि जा मुरीद आहिनि या जमायत जा मुरीद आहिनि। हिक ॿिए सां अचणु वञणु, हिक ॿिए जे ॾुख सुख में शरीक थियणु, माना इलाही हुआ। हू इलाइक़े जो हिकिड़ो मौजूदु हो जानी। उन वटि उन वक़्त में बि चवंदा त गाली हूंदी त इलाइक़े जो अगरि को माण्हू बीमार थींदो हो त उनखे उहा गाली प्रोवाइड कंदो, पैसा बि ॾींदो, इस्पतालनि ताईं पहुचाइण ऐं इलाजु कराइण में उहो पंहिंजो किरदारु अदा कंदो। त हिकिड़ो पुराणी तारीख़ जो अगरि पाण ॾिसूं त ॾाढो हुनजो मुसबित हिकिड़ो किरदारु मौजूदु आहे। उहो जानी जेको हींअर त फ़ौत थी चुको आहे पर उन जंहिंजे नाले सां ॻोठ मौजूदु आहे। अच्छा, उन ॻोठ में जूणेजनि जा तक़रीबन 1500 खां 2000 घर आहिनि। उन खां अलावा कीरिया बि आहिनि, माछी सोलंगी बि आहिनि ऐं ॿियूं ज़ातियूं बि आहिनि, मिनारिटी जा माण्हू बि आहिनि, सैयद बि आहिनि। इहे मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जो तमामु वॾो ॻोठ आहे, उते आबाद आहे। उन ॻोठ जे पासे में को जूणे जो ई हो। उन ज़मीन अॼु खां 5-7 साल अॻु में हुन विकिरो कई 10 एकड़ ज़मीन। उहा ज़मीन हिननि वरी जेके पनीहल जा जूणे जा उन्हनि सम्झो त हीउ असांजो माइट आहे टंडे आज़म जो अलाउद्दीन, सलाउद्दीन जूणे जो उर्फ़ अलाउद्दीन, जेको हिन वक़्तु MNA बि आहे। जी सर। उन खे चयो त हिते ज़मीन खे विकिरो थिए पई, तव्हां ज़मीन वठो। हुननि चयो त असांजो वॾेरो आहे, इलाइक़े जो आहे, ज़ात वारो आहे, अगरि उहो ज़मीन वठंदो त असांजी बि इज़त आहे, भले हिते वठे ज़मीन। उहा 10 एकड़ हुन ज़मीन वरिती। पोइ आस्ते आस्ते वरी ॿियनि ग़रीबनि खे चईंदा मूंखे ज़मीन ॾियो। उन हिकु ॿिनि खां जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे खाता बाक़ाइदे हुन पंहिंजे नाले सां कराए छॾिया। उन में चवनि था अॻूं ज़ुहेब मुश्ताक जेको DC रहियो सांगड़ जो, उन वक़्तु हिकिड़ी हुन देह अलॻि ठाराई ऐं उहा ऑफिसरनि सां मिली करे देह हिकिड़ी नई ठही ऐं उन में इलाही ज़मीन ॼाणाए, उन जा कूड़ा खाता ॼाणाए ऐं उनखे 10-12 हज़ार एकड़ ज़मीन चवनि था त हुन पंहिंजे माण्हुनि जे पंहिंजे नाले कई आहे उन MNA साहब। पर जेका हिन वक़्तु आबाद ज़मीन आहे जंहिं ते कुझु खण थियल अथसि, बाक़ी कब्ज़ा अथसि, उहा 100 खां एकड़नि खां मथे आहे। पाण सां तो मौक़ुफ़ बि अची चुको आहे जंहिं चए थो 100 एकड़ खां मुंहिंजी मथे ज़मीन आहे। उते हुन उताक बि ठाही आहे ऐं ज़ाहिरी तरह इहो आहे त भेल थी आहे ज़मीनुनि सां, उन सां जहिड़ो थियो आहे। पर इहो पस मंज़र ईअं आहे त काफ़ी अरसे खां, माना साल ॾेढ खां वठी इहो तनाज़ा ऐं तलख़ कलामियूं ॻोठाणनि ऐं हिननि जे विच में हलंदियूं रहनि थियूं। उन में ईअं थो थिए त हीउ हिननि जो ॻोठाणनि जो अगरि को ॿार काठियूं करण थो वञे झंग में त उहो काठियूं करणु कोन था ॾियनि, हुननि खे मार ॾेई उहे काठियूं फुरे था छॾनि, ॿारनि जूं काठियूं नथा करणु ॾियनि। उते अछड़े थर जे इलाइक़े में जेके बि ढंढूं ढोरा पाणी हुआ, झंग हो, उहो सॼो झंग वढराए हुननि पाण खे विकिरो कयो आहे ऐं हिननि लोकल माण्हुनि खे काठियूं करणु नथा ॾियनि। ऐं अगरि माल वग़ैरह को भेल करे थो त उन्हनि ते उते कुझु माण्हू हथियार बंदि उन्हनि उताक ठाहे उते विहारे छॾिया आहिनि, उन्हनि जी फायरिंग कनि था, उन्हनि ते जेको आहे मार कुट कनि था। इहे थोरियूं घणियूं शिकायतूं अॻु में हलंदियूं रहियूं हुयूं।
माण्हुनि उन्हनि शिकायत बि कई, पुलिस खे रिपोर्ट बि कई, पर पुलिस को अमल कोन पियो कयो। हिन वक़्तु जेको 3 ॾींहं अॻु वाक़ियो थियो आहे, उहो बि ज़ाहिरी तरह माल जे भेल ॼाणायो थो वञे ऐं उन भेल जी बहानो करे हिननि सिधी फायरिंग कई आहे माण्हुनि ते। जीअं माण्हू उन्हनि बिना हथियारनि जे हुआ निकिरी आया हिक ॿिए खे बचाइण लाइ, त भई मुंहिंजो फायर थियो आहे, फलाणे खे धकु लॻाइणो, हुनखे खणण लाइ भॻा। घणा माण्हू निकिता, औरतूं बि निकितियूं, ॿार बि निकिता, त हुननि सिधा फायर बस्ट हलाया आहिनि। उन बस्टनि में 3 माण्हू उन सरज़मीन ते फोत थी चुका, शहीद थी विया। बाक़ी 20 खां मथे ज़ख़्मी आहिनि। उन ज़ख़्मियुनि खे नवाबशाह रेफर कयो वियो आहे। कुझु नवाबशाह आहिनि ऐं 2 माण्हू के कराची अस्पताल में आहिनि, ICU में आहिनि। 3 जी हालत शदीद ॿुधाई थी वञे। हिन वक़्तु अॼु चोथों ॾींहुं आहे त धरणो लॻल आहे ऐं उन धरणे में पहिरें ॾींहुं ऐलान कयो पीर साहिब पागारे जमायत खे, त जमायत सरवरी जमायत सां गॾु बीहे, उन्हनि जी सपोर्ट कयो, हुननि खे जेको आहे हंध टपड़ ऐं मानी वग़ैरह खारायो ऐं हुननि सां गॾु बीहो मज़लूमनि सां। त जमायत जा माण्हू, इलाइक़े जा जेके बि माण्हू आहिनि, जमायत ऐं उन खां अलावा आम माण्हू बि उन्हनि सां गॾु बीठल आहे। 3 ॾींहंनि खां वठी मुसलसिल सांगड़ शहर बंदि आहे, चोटियारियूं शहर बि बंदि रहियो आहे ऐं माण्हू हुननि खे खाधो पीतो पहुचाइनि पिया ऐं सभई माण्हू, मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जा माण्हू, मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि जा माण्हू बि अचनि पिया, सॼो ॾींहुं वेहनि था हुननि सां गॾु। अॼोकी अपडेट इहा आहे त मखदूम जमील ज़मान जेको, बल्कि हुनखे अॻु में इहो ॿुधायो वञा त राति शाज़िया अता मरी बि आई हुई, पहिरें ॾींहुं MLA नवीद लेरो बि आयो, उहो सियासी बयान ॾेई हलियो वियो। वरी शाज़िया मरी SP खे घुरायो ऐं अॻु में 3 ॾींहंनि ताईं SP सरज़मीन ते न पहुतो, इन धरणे में न पहुतो। 3 लाश रखी उते धरणो लॻायो वेठा आहिनि माण्हू प्रेस क्लब जे साम्हूं। जॾहिं शाज़िया मरी फोन कयो आहे, उन खां पोइ SP थोरी देरि लाइ आयो आहे। SP शाज़िया मरीअ खे बिल्कुलु सिधो जवाबु ॾिनो त आउं अलाउद्दीन ते FIR नथो कटियां, ॿिया नाला जेके बि ॾियो त उन ते FIR कटण लाइ तयारु आहियां। ऐं मालिक मञी नथा, जेके धणी आहिनि, फरियादी आहिनि, उहे चवनि था त असांजो कातिल जेको आहे अलाउद्दीन आहे, त तव्हां उन ते FIR कटियो। हुननि जो मौक़िफ़ इहो आहे ऐं जे न कटींदो उन ते त असीं धरणो ख़तमु न कंदासूं। ऐं अॼु वरी मखदूम जमील ज़मा पहुतो, शाम असां उते मौजूदु बि हुआसीं ऐं उते तासुर इहो बि हलियो त शायदि मखदूम जमील ज़मा हिननि खे चए त धरणो ख़तमु कयो ऐं लाश दफ़नायो ऐं शायदि कोई मुरीद हिन ॻाल्हि इहा मञे बि वञनि। पर मखदूम जमील ज़मा बि जेका उते ॻाल्हि कई आहे, उहो चए थो त जेको मुंहिंजे मुरीदनि, मुंहिंजी सरवरी जमायत जो फ़ैसिलो हूंदो, मुंहिंजो उहो ई फ़ैसिलो हूंदो, आउं हुन सां गॾु आहियां, हुन सां ज़ुल्म थियो आहे, हुनजी FIR कटी वञे। उन ॻाल्हि ॿोल मां लॻो पिए थो माना ज़ाहिरा जमील ज़मा जी का मथे हले नथी, पर इहो चई वियो आहे त आउं जेको आहे बिलावल भुट्टो सां ॻाल्हाईंदुसि ऐं असेंबलीअ में बि आवाज़ उथारींदुसि ऐं उनखे चवंदुसि त FIR कटिजे। जेसि ताईं FIR नथी कटिजे तेसि ताईं धरणो जारी रहंदो। इहो ऐलान करे मुरीदनि खे आथत ॾेई वरी वापसि रवानो थी वियो आहे। इहा थोरी देरि अॻु जी अपडेट आहे। कलाक खनि या 1.5 कलाक खनि उते धरणे में प्रेस क्लब में मौजूदु रहियो आहे। त इहा सूरत हाल आहे। असुल में वरी ॿियो जेको सियासी पस मंज़र इहो आहे त उते जेके जूणे ॼण अलाउद्दीन वारनि जे ज़मीन ते कुझु माण्हू पघारदार रखियल आहिनि, कुझु वरी उन्हनि खे ईअं विहारियल आहिनि। उन्हनि मां कुझु मक़ामी माण्हू बि आहिनि। त हाणे उते उन्हनि जा नाला ॾेई FIR में उन्हनि खे कुझु पुलिस ॿधो बि आहे। आम माण्हू जेको लोकल आहे, जेको हुननि जो नौकिरी करे थो उते, या कमदार हो या को जेको मुंशी हो, उन अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे। ऐं ख़ुदि धुर धणी जेके आहिनि उन्हनि ते FIR कटण लाइ तयारु न आहिनि। अच्छा मजीद सूरत साईं, हाल ॾाढी। हा असां अचूं था, वरी बि तव्हां खां सवाल कंदासीं। ऐं मुंहिंजे दोस्त इसाक साहब खे हिन में इन्वॉल्व कया। इसाक साईं, तव्हां छा था ॾिसो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कॾहिं माना सांगल में हमेशह पीर साहब पागल वारनि जी हुकूमत रही आहे। फर्स्ट टाइम हुते पाकिस्तान पीपल्स पार्टी शाज़िया मरी जेके आहिनि से उहे इलेक्शन खटी आहे ऐं उन जूं सीटूं आहिनि काफ़ी। पॉलिटिकली ॾाढो हुननि गेन कयो आहे। पर हिन सूरत हाल खे कीअं था ॾिसो? नथा सम्झो त इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे नुक़सानु थींदो जेकॾहिं हींअर ताईं अञा ताईं FIR न कढी आहे? छा था सम्झो? माजिद साहब, जेको वाक़ियो आहे यकीनन जेको आहे सो दुखदायक वाक़ियो आहे ऐं सांगड़ जहिड़े पुरअमन ज़िले में अहिड़े क़िस्म जी वारदात थियणु सभिनी माण्हुनि खे जेको आहे सो ॾाढो शॉकिंग न्यूज़ आहे। ऐं 3 ॾींहंनि खां वठी जेको उन्हनि माण्हुनि जो, उन्हनि जे वारसनि जेके क़तल थी विया, उन्हनि जे वारसनि जो जेको धरणो आहे, उहो सॼी सिंध में जेको सो माना मीडिया जे ज़रिए हले पियो ऐं तशवीशनाक आहे।
यकीनन असांजे दोस्त मजीद साहब इन जो जेको पस मंज़र सॼो ॿुधायो आहे, यकीनन उहो उतां जो रहवासी आहे ऐं उहो वधीक शयुनि खे तमामु वेझाईअ सां ज़रूरु ॾिसे थो। ऐं पंहिंजी हाणे मसइलो इहो आहे त पीपल्स पार्टीअ जो जेसि ताईं तालुक आहे त मुंहिंजे ख़्याल में त सिंध पूरीअ में जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा झगड़ा ऐं कुंडरेजियूं वग़ैरह थींदियूं रहनि थियूं। जीअं अपर सिंध में त इहो माना हिकिड़ो हर आए ॾींहं ते अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहनि था। पर हीउ जेको वाक़ियो सांगड़ जो आहे उहो पंहिंजी जॻह ते वधीक जेका हुनखे मीडिया वग़ैरह ते हाईलाइट थिए पियो, उहो उतां जे पस मंज़र जे हवाले सां बि आहे पंहिंजी जॻह। यकीनन हुन जा सियासी असरात आहिनि ऐं इहे सभु शयूं आहिनि। पर हाणे ईअं चइजे त पीपल्स पार्टी जेका आहे सा एज़ अ पार्टी उन में मुलविस आहे या पार्टियूं मुलविस हूंदियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में पार्टियूं मुलविस न हूंदियूं आहिनि, या उतां जा जेके इन्फ्लुएंशियल माण्हू आहिनि उहे लाॻापियल कंहिंसां बि हूंदा त उन्हनि जो मुलविस हुजणु जे उन एंगल सां उन्हनि खे ॾिठो वञे। ऐं यकीनन पीपल्स पार्टी हुकूमत में वेठी आहे ऐं जंहिं माण्हू लाइ चयो थो वञे त उनजो FIR में नालो रखियो वञे त या पीपल्स पार्टी जी हुकूमत ते वधीक ज़िम्मेवारी थी थिए त उहा इन शइ खे जेको आहे सो सीरियस वठे ऐं सीरियस हुनखे बल्कि वठणु घुरिजे। अॼु टियों ॾींहुं आहे उन ताईं हुन जेको इग्नोरेंस कई आहे या छा, त उहा माना तमामु का सुठी ॻाल्हि न आहे, सुठो सोन न आहे ऐं क़ाबिले मज़म्मत आहे। मां त इहो चवंदुसि त इहो क़ाबिले मज़म्मत आहे ऐं इहो इंतिज़ामिया ऐं ख़ुसूसन जेको आहे पुलिस ते आहे त पुलिस खे FIR कटणु खपे। हाणे हुननि जो नंढो मुतालबो आहे। मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो जेकॾहिं लॉ अबाइडिंग सोसाइटीज़ में ॾिठो वञे त FIR जो दाख़िल थियणु या FIR कटणु खां नंढो हुननि जो मुतालबो आहे, कोई एॾो वॾो मुतालबो कोन्हे जेको फौरी तौर ते हल थियणु खपे। हा, ऐं हल थियणु बि घुरिजे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हल थींदो बि सही। ऐं हाणे जे इन सूरत हाल में जेके मजीद साहब ॿुधायो त ज़मीनुनि जा मसाइला हुआ, वरी उन खां पोइ अॼु जेको पीपल्स पार्टीअ जो इमरान माब आहे ऐं सरवरी जमायत जो हेड आहे मखदूम साहब, जमीर ज़मा साहब, उहो पाण उते हली आयो आहे। इहा पंहिंजी जॻह ते हिकिड़ी सिग्निफिकेंट ॻाल्हि आहे त हू हिकिड़ी सिंध जी तमामु वॾी गादीअ जो सजादा नशीन बि आहे ऐं उनजो पंहिंजो हली अचणु ऐं उते इहा बि शइ बि जेका असां नोट करण जहिड़ी आहे। हाणे उन जो बि इहो ई मुतालबो आहे त FIR कटणु घुरिजे ऐं इन में असीं सम्झूं था त इहो फौरी तौर ते हुकूमत खे ऐं जेके ज़ाहिरा पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पीपल्स पार्टीअ जा जेके माण्हू आहिनि उन में डायरेक्ट मुलविस बि ॼाणाया पिया वञनि, चयो पियो वञे, तंहिंजे करे FIR फौरी तौर ते कटणु खपे ऐं इन में देरि न थियणु खपे। ऐं सिंध में हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो जिते अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थियो आहे त उन इलाइक़े जे पस मंज़र में जेकॾहिं ॾिठो वञे त इहो न थियणु खपे ऐं उन ते पुलिस जेको आहे सो उन जी जेका नाअहली ऐं निगलिजेंसी नज़र थी अचे, मुंहिंजे ख़्याल में इहा न थियणु घुरिजे ऐं फौरी तौर ते न रुॻो FIR कटणु खपे पर हुन ते अमल बि थियो वञे। FIR का कटी बि हुजे, मे बी जीअं मजीद साहब चयो त उन में कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे उतां हिननि खे। हाणे हुनजो पस मंज़र छा आहे इन झगड़े जो या छा, इहो ज़ाहिर आहे ॿनीअ जो आहे, कब्ज़नि जो आहे ऐं वॾी ॻाल्हि त चूनाई जो बिरादरी हिकिड़ी बिरादरी आहे। उन में जेको आहे सो इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखी फौरी तौर ते उन्हनि जो मुतालबो FIR त घटि में घटि ज़रूरु जेको आहे सो मञणु घुरिजे ऐं फौरी तौर ते। जी इशफाक साहब, मूं शाज़िया मरी जो उते प्रेस स्टाफ ॾिठी पई, थोड़ी मूंखे कंफ्यूज़िंग लॻी। उन इहो बि चयो पिए त जेको आहे सो FIR छो नथी कटिजे, इहो बि सवाल कई। ऐं वरी गॾोगॾु इहो बि चयईं त जेको आहे सो मामूली ॻाल्हि ते का FIR कान कटिबी आहे, FIR कीअं कटिबी, हिन खे मामूली वाक़ियो बि चए पई त हालांकि 3 माण्हू त उते शहीद थी चुका आहिनि। कीअं था ॾिसो पीपल्स पार्टी जा माण्हू पाण चवनि पिया FIR नथी कटिजे, इहो छा मामलो आहे? हाणे ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त माण्हू पीपल्स पार्टीअ जा आहिनि, माना हिकिड़ी पार्टीअ जा आहिनि, वरी उन्हनि जी मालिकी जेके कनि पिया उहे बि पीपल्स पार्टीअ जी हिकिड़ी धुर करे वियो, मखदूम साहब मालिकी करे पियो या शाज़िया मरी उते पहुचे थी, वरी MNA जेको आहे उहो बि पीपल्स पार्टीअ जी आहे। तंहिंजे करे इहो इन बिटवीन द पीपल्स पार्टीअ खे ॾिसणु घुरिजे त भई असांजी पार्टीअ जे विच में जेके आहिनि से इहे इख़्तिलाफ़ आहिनि या उहे ज़ाहिर कनि था, जेके हिकिड़ा चवनि था त FIR कटियो, हिकिड़ा चवनि था नथा कटियो।
तंहिंजे करे इनखे उन्हनि जे पार्टीअ जे अंदर में ॾिसणु घुरिजे त उहो जेकॾहिं इनखे पार्टीअ जे हवाले सां चयो थो वञे त भई पीपल्स पार्टी आहे, त इहो पीपल्स पार्टीअ जो अंदरीन मामिलो माना हाणे नज़र थो अचे, त उन्हनि जा पंहिंजे न कटण जा जेके सबब जेके आहिनि से पीपल्स पार्टीअ जे अंदर जा नज़र था अचनि। बाक़ी हाणे इहो आहे त हुन ते केतिरो हुन ते नुक़सानु थो पए पार्टीअ ते या पार्टीअ जे हुनजी पॉपुलरिटीअ ते, इहो सुवाल क़बिल वक़्तु आहे। इन जी हींअर का बि अहिड़ी अहमियत कान्हे, छाकाणि त अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। हिन केस में इहा दिलचस्प सूरत हाल आहे त मिड़ई धुरियूं पीपल्स पार्टीअ जूं आहिनि, ज़ाहिर आहे वरी उतां जा जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि ज़ाहिर आहे मुखालिफ़ सियासी जेको हूंदो उहो पंहिंजी सियासत जे हवाले सां उते उन्हनि जी हू जेके मदद कनि पिया पीर साहिब जा माण्हू या पीर साहिब जो ऐलान कयल आहे, सुठी ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे हू हिकिड़ा मज़लूम माण्हू आहिनि जिन सां इहा ज़्यादती थी आहे, जिन जा क़त्ल थिया आहिनि, त उन्हनि पंहिंजो सियासी हवाले सां पंहिंजो फ़ाइदो वरितो आहे ऐं वठणु बि घुरिजे। इहा हिकिड़ी सियासी सियासत में ईअं थींदो आहे, इहा का नई ॻाल्हि न आहे। बाक़ी इहो आहे त पार्टीअ जे हवाले सां जेको तव्हांजे पीपल्स पार्टी, ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जा माण्हू आहिनि, पर पीपल्स पार्टी खे इन ॻाल्हि ते सोचणु खपे। जेतिरो ज़्यादा इन ते टाइम टेकिंग थींदो या FIR वग़ैरह न कटिबी त इहो जेको आहे सो वक़्ती तौर ते ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी खे त नुक़सानु आहे। हिकिड़ी पार्टी जेका आहे उन जेका रूलिंग पई करे ऐं उहा सॼी सिंध में उनजी जेका अक्सरियत जेका आहे तमामु हिकिड़ी लैंडस्लाइड अक्सरियत आहे। तंहिं करे उन ते बि ज़ाहिर हथ खॼंदा, उन ते ज़ाहिर माण्हू उन ते एतिराज़ कंदा ऐं उनजे कारकर्दगीअ ते सुवाल उथंदा। अच्छा, जी मजीद साईं, तव्हां थोरो इन ते रोशनी विझो। हिकु त इहा FIR नथी कटिजे तव्हांजी नज़र में, ॿियो थोरो इहो ॿुधायो त छा इन जा जेके पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ आहिनि, छा उहे भला अॻियां वधिया आहिनि त उन्हनि जी प्रोटेक्शन लाइ? ऐं सम्झा थो जेकॾहिं पीर साईं पागर जेकॾहिं SSP खे या कंहिंखे फ़ोन करे या कंहिंखे बि FIR जे लाइ, छा उहे इन तरफ़ का पेशरफ़्त नज़र अचे थी, या जेके फंक्शनल लीग वारा आहिनि उहे बि अॻियां कोन पिया वधनि? इन जे बारे में तव्हां थोरो पंहिंजो राय ॾियो। करण उन में इहो आहे त पीर साहिब पागारे जो किरदारु जेको रहियो आहे सियासी तौर हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे, पर उन खां हटी करे बि मुंहिंजे ख़्याल में मज़लूमनि सां गॾु बीहण या मदद करण या मुल्क जी सूरत हाल जेकॾहिं बि का ॾुखी आई आहे त पीर साहिब पागारो ऐं उनजी जमायत हिकिड़ो मुसबित किरदारु अदा कयो आहे। मिसाल हिकिड़ो ॾिसो, 65 जे जंग में बेहुर मुजाहिद ऐं पीर साहिब जा माण्हू आर्मीअ सां गॾु, बल्कि अॻु आर्मीअ सां विड़िया आहिनि मुल्क जी हिफ़ाज़त लाइ। 71 जी जंग में बि हुननि जो किरदारु आहे। जेकॾहिं कचे में धाड़ेल माण्हुनि खे तंग था कनि, उते हुकूमत जेकॾहिं कामयाबु नथी वञी सघे त उते पीर साहिब जा हुर मुजाहिद वॉलंटियरली उते विया आहिनि, क़ुर्बानियूं ॾिनियूं अथनि, शहीद बि थिया आहिनि। मुल्क जे हिफ़ाज़त लाइ, माण्हुनि जे हिफ़ाज़त लाइ हुननि पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। ऐं उनखे सियासत सां हरू भरू रिलेट न बि कजे त बहितर आहे। ऐं हिकिड़ो सियासी किरदारु पंहिंजे जाइ ते आहे, पर उन खां हटी करे बि पीर साहिब सदाईं चवंदा आहिनि त पाड़े जी मदद कयो। हर वक़्तु हिन वक़्तु बि तव्हां पीर साहिब जा जेके दौरा रहिया आहिनि तव्हां ॿुधो हूंदो, त उन में तइलीम सां गॾोगॾु इहो बि हुकुम हो त तव्हां पंहिंजे पाड़े वारे जो ख़्यालु कयो, छो त मिट माइट अज़ीज़ देरि सां पहुचंदो, जेको तव्हांजे पाड़े में हूंदो आहे उहो तव्हांजो हल ॾोखी आहे, हर ॾुख सुख में गॾु आहे। तंहिंजे करे पाड़े वारे जो ख़्यालु कयो। ऐं सम्झां थो त उन हिसाब सां बि जमायत जा माण्हू हिन वक़्तु जेके रिपोर्ट हले पई मीडिया ते, त को मानी खणी पियो अचे, को बिस्तरा खणी पियो अचे, को फ्रूट वठी पियो अचे, हुन खां पुछनि था साईं तव्हां केरु आहियो, त पंहिंजो नालो नथो ॿुधाए, चए थो बसि जमायत जो माण्हू आहियां। त माना इन नमूने बि मदद कनि पिया। बाक़ी इहो आहे त हुकूमत हिन वक़्तु ज़ाहिर आहे पीपल्स पार्टीअ जी आहे, त सभु इन इंतज़ार में आहिनि त ज़ाहिर आहे हुकूमत बि पीपल्स पार्टीअ जी आहे ऐं उहे जेके मुतासिरीन आहिनि उहे बि पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि, छो त मखदूम साहिब जा मुरीद आहिनि, वोटर त पीपल्स पार्टीअ जा आहिनि न। त उन जे करे इंतज़ार इन में आहिनि। बाक़ी जेके ॿियूं जमायतूं आहिनि त भई मदद त हुकूमत करे, ॾिसूं हुकूमत छा थी करे। शादिया मरी आई, राति हमदर्दी कई, उन्हनि सां वेठी कलाकु ॾेढ, उन मां लॻो ईअं पिए त शादियाब जहिड़ी मजबूर हुजे, उनजो चवणु नथो हले, या सियासी तौर मथे के पाण मिलियल आहिनि, या हिकिड़ी धुर उहा ॾाढी आहे, उनजे करे हिकिड़ो ख़ौफ़ आहे। त ऐं मखदूम साहब जी जेके आहिनि ॻाल्हियुनि मां बि तव्हां हींअर मीडिया ते अची चुकियूं आहिनि, तव्हां ॿुधी सघो था, त उन्हनि मज़ा बि महसूसु ईअं पियो थियो त मखदूम साहब बि चए थो आउं कोशिशि कंदुसि बिलावल साहब सां ॻाल्हाईंदुसि ऐं असेंबली ताईं बि आवाज़ु उथारींदुसि FIR कटणु घुरिजे। माना 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, कंहिं सां न ॻाल्हायो आहे या कंहिं
साफ़ सवाल कयो त साईं तव्हां सां कंहिं राब्तो कयो आहे सिंध हुकूमत मां या हेॾो वाक़ियो थियो आहे चई अॼां ताईं मूंसां कंहिं राब्तो कोन कयो आहे। त हाणे इन मां लॻे पियो त साईं इसाक़ साहिब वारी ॻाल्हि सची आहे त पीपल्स पार्टीअ जी इंटरनल अंदरि हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे हींअर त इन सॼे किसे खे हैंडल कीअं थी करे। नहीं मां जी इन मां इहा ॻाल्हि बि साबित थिए थी न त माना पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कुझु जेके धुरियूं आहिनि उहे कोशिशनि जे बावजूदि नाकाम पिया वञनि। माना स्टेट विद इन स्टेट को अहिड़ो को मामिलो आहे जंहिंजे करे उहे नाकाम पिया वञनि। ॿियो मूंखे थोरो इहो ॿुधायो त HRCP वारा बचड़ा हुआ, सिविल सोसाइटी वारा बचड़ा हुआ, छा उहे आया आहिनि कि फाइंडिंग वाइंडिंग उन्हनि वरितियूं आहिनि? इहो तव्हां खां आख़िरी सुवाल हूंदो, पोइ साईं वटि हलंदो। सर अञा बिल्कुलु इहो राब्ते में त हुआ कुझु दोस्त उहे जेके हा कुझु अचणा ज़ुल्फ़कार हाले पोट हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे उन में कुझु दोस्तनि खे एड कयो अथसि। कादरी साहब आहे उन्हनि दोस्तनि चयो पियो त असीं अचूं था ऐं कुझु सियासी जेके धुरियूं हुयूं GS सिंध जा ग्रुप आहे उन्हनि बि चयो त अचूं था पर अञा ताईं को सरज़मीन ते पहुतो न आहे। केरु पहुतो आहे? महिरबानी साईं। हाणे इसाक़ साहब तव्हां मूंखे आख़िरी कंक्लूजन रिमार्क्स इहे ॾियो त तव्हां छा था ॾिसो त इन जो सोल्यूशन छा पाकिस्तान पीपल्स पार्टी कढी वठंदी या तव्हां सम्झो था त इहे जेके ताक़तवर धुरियूं आहिनि इहे विदिन पार्टी एॾियूं ताक़तवर आहिनि जो इंसाफ़ जी उमेद घटि आहे? तव्हांखे छा थो लॻे? माजिद साहब ही सिंध में जेके वाक़िया थियनि पिया ऐं गुज़िरियल चंद सालनि खां तव्हां जेकर उन जो ऑब्ज़र्व कयो उन्हनि जी स्टडी कयो त उहे सभई उन्हनि जो बदकिस्मतीअ सां उन्हनि जा FIR कटिजनि थियूं या जेको कुझु थिए थो पोइ उहे वरी फ़ैसिलनि ॾे थियूं वञनि। ऐं ही जेके जूणे जो बिरादरान आहिनि या जूणे जो साहिबान जेके हिन में मुलविस आहिनि इन सॼे इन हवाले सां उहे त सिंध में मशहूरु आहिनि त उहे फ़ैसिला कराइण राजूणी हवाले सां तंहिंजे करे उन्हनि ते त वधीक ज़िमेवारी थी थिए त ही इन शइ खे कीअं था ॾिसनि ऐं उन हिन वक़्त ताईं जेको उन्हनि जो इहो रहियो आहे माना जेको न थियो FIR नथी कटिजे त इहो ख़ुदि हिकिड़ो सुवाल थो थिए त भई हू जेके आहिनि से राजायता माण्हू आहिनि, राजायता फ़ैसिला कंदड़ माण्हू आहिनि। मरहूम शाहनवाज़ जूणी जे साहिब जो हिकिड़ो वॾो नालो हो ऐं हू तमामु वॾो हिकिड़ो जेको मोतबर माण्हू हो ऐं उहो जेको फ़ैसिला सॼी सिंध में हुनखे एज़ अमीन तौर ते खयो वेंदो हो ऐं उन जो ख़ानदान जो माण्हू जे हवाले सां इहे शयूं थियनि थियूं त ज़ाहिर आहे उन्हनि जी बि जेका आहे क्रेडिबिलिटीअ जो सुवाल आहे हींअर पहिरीं ॻाल्हि ते आहे। नंबर 2 ॻाल्हि त सिविल सोसाइटी मीडिया HRCP इहे सभु इदारा पंहिंजी जॻह ते अहिड़नि मामलनि में अॻियां अॻियां वधी इन्हनि शयुनि खे जेका खणंदा आहिनि। हींअर बि तव्हां ॾिसो मीडिया चैनल सभु शयूं खणनि पिया पर उन जो वरी बि हल जेको वञी थो बीहे उहो वञी हिननि जा पंहिंजा इहे क़बाइली क़िस्म जा जेके जुर्गा फ़ैसिला करे ऐं उन्हनि में राधावेद कई थी वञे। हाणे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी वेहे त हींअर जेको आहे सो हिन वक़्त ताईं इहा शइ जेका न थी आहे त उन में मखदूम साहिबु 3 या 4 ॾींहं ते आयो आहे। ठीकु आहे आयो आहे। मखदूम साहिब खे ख़ुदि हिकिड़ी पीपल्स पार्टी में हुनजी तमामु वॾी हैसियत हुई त उन इन शइ खे सुत थी वठणु खपे सां। पहिरीं ॻाल्हि त उनखे सुत वठणु कोन पई सां। हाणे मखदूम साहिब जे अचण सां मां सम्झां थो ज़ाहिर आहे उनजी हिकिड़ी पार्टीअ में हैसियत आहे ऐं त उन सां FIR में बि कटिजी वेंदी। FIR जो मसइलो बि हल थी वेंदो पर इहो साॻियो वरी सिलसिलो वरी इहे साॻिया माण्हू उन्हनि जा इहे जेके आहिनि से राजूणी बिरादरी वारा फ़ैसिला करे ऐं वरी उन्हनि खे पाण खे करे छॾींदा। ऐं इहो जेको असीं चवंदा आहियूं त बाबा उनजो फ़ैसिलो कोर्टुनि खे करणु खपे, स्टेट जे जेके इदारा आहिनि उहे उन्हनि खे फ़ैसिलो कनि, उन्हनि माण्हुनि खे सज़ाऊं मिलणु खपनि पर बदकिस्मतीअ सां पूरी सिंध में ईअं कोन पियो थिए। तव्हां अपर सिंध में जेके बि झगड़ा ऐं जेके खून रेज़ियूं थियनि थियूं उन्हनि जा पोइ सालनि खां पोइ फ़ैसिला जेके आहिनि से उहे जचियुनि ॾंडनि ऐं इन्हनि ते बिरादरियुनि इन्हनि ते थींदा वञनि। तंहिंजे करे इहो ऑल ओवर तव्हांखे सिंध जे उन जेको क़बाइली या बिरादरियुनि जा जेके झगड़ा थियनि था उन पस मंज़र में ॾिसणो पवंदो। बाक़ी इहो आहे त हीउ जेको आहे इहो सांगड़ जहिड़े इलाइक़े में थियण जे करे उनखे वधीक पज़ीराई मिली आहे ऐं उन में वरी पीपल्स पार्टीअ जे धुरियूं पार्टीअ में वेठियूं आहिनि उहे हिकिड़ियूं उहो जेके आहिनि से पंहिंजी कोशिशि जे बावजूदि नथियूं। मुतालबो को वॾो कोन्हे FIR कटिजणु मुंहिंजे ख्याल में स्टेट खे संजीदा थियणु खपे, एतिरी निगलिजेंसीअ जो मुज़ाहिरो न करणु खपे, फौरी तौर ते FIR कटणु खपे ऐं माण्हुनि खे उहे जेके आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करणु खपे। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे मां सम्झां थो त इहा FIR घटिजी वेंदी ऐं जेकॾहिं थी सघे थो त वरी हिते असां वटि ईअं बि आहे न बिरादरियुनि जा चङा मुड़ुस या मिसालगार मखदूम साहिब जे अचण खां पोइ ज़ाहिर आहे हू हुनजा मुरीद आहिनि त मखदूम साहिब थी सघे थो त हुननि खे कंहिं शइ ते राज़ी करे ऐं उन ते पोइ वरी जेको आहे सो फ़ैसिलो थिए। छाकाणि धुरियूं त पाण में आहिनि न माना हिकिड़ी जेका पार्टीअ जे हवाले सां जंहिं शइ खे खयो वियो आहे या तव्हां पंहिंजे
हुन में चयो आहे, या मिसाल जी ॻाल्हि मजीद साहब जेकी ॻाल्हियूं करे थो, ज़ाहिर आहे सांगड़ जा आहिनि, उते सांगड़ में इन्फ्लुएंस पीर साहब पघारे वारनि जो रहियो आहे, पर हाणे वरी सिलसिला जेके आहिनि से पीपल्स पार्टी जे अची विया आहिनि, वरी पीपल्स पार्टी जे अंदरि ई मसइला थिया आहिनि, त तंहिंजे करे उन पर्सपेक्टिव में ॾिठो वञे। बाक़ी इहो को मुंहिंजे ख़्याल में को एॾो वॾो मसइलो कोन्हे त पार्टियुनि खे के नुक़सान थींदा या पार्टियुनि जा माण्हू उन करे उन में के उनखे छॾे वेंदा या उनखे, इहो हिननि जो पंहिंजो मसइलो आहे जेको अॼु न त सुभाणे ताईं हल थी वेंदो, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। जी महिरबानी इसहाक साहब ऐं मजीद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां दोस्तनि ॻाल्हायो, इंशाल्लाह वरी तव्हांखे ज़हमत ॾींदासीं कि ॿिए करे, वॾी महिरबानी। थैंक यू सर, थैंक यू।